बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। महताब अली नूर मां ॾिसी रहिया आहियो टाइम न्यूज़ जो प्रोग्राम व्यूज़ टाइम। नाज़रीन, प्रोग्राम जी शुरूआत में सॼी सिंध सां ताज़ियत कंदासीं। सिंध जो अवामी ऐं मज़ामती शाइर जुमन दरबदर, जंहिंखे सॼी सिंध जा साञाबंद ऐं ख़ासि तौर ते नौजवान नस्ल या वोकल क्लास जेको आहे उहो प्यार मां कुर्ब मां मामा जुमन दरबदर करे कोठींदा हुआ। अॼु मामा जुमन दरबदर असांखां हमेशह लाइ मोकिलाए वियो आहे। कोशिशि कई त हुनजे पारां जेको चयल गीत आहे के माण्हू मरंदे मरंदे मौत खे मारे वेंदा आहिनि उहो असां शेयर कयो आहे, पर उहो जेको आहे उहो रेडी न करे सघियासीं। जुमन दरबदर जे विछोड़े ते सॼी सिंध सां ताज़ियत कयूं था। हाणे प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआति कयूं था ऐं मूंखे ॿुधायूं त तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अहमद शाह तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर सां अॼु मुलाक़ात कई आहे हिकु तक़रीब में शिरकत दौरान। ऐं उनखां पोइ 4 जेके सब्जेक्ट्स आहिनि बुनियादी तौर ते ॿुधाए पियो वञे, जंहिंमें मैथमेटिक्स आहे, जनरल साइंस आहे, कंप्यूटर साइंस आहे ऐं इंग्लिश। इहे जेके 4 सब्जेक्ट्स आहिनि, इहे चारई सब्जेक्ट्स वफ़ाक़ी तालीमी निसाब सां उन्हनि ज़म करे छॾिया आहिनि। हिकु जहिड़ो तालीमी निसाब जेको आहे उहो हूंदो इन्हनि 4 सब्जेक्ट्स जे हवाले सां। ऐं सरदार शाह साहिब जो चवणु आहे त इन्हनि 4 सब्जेक्ट्स खां अलावा जेको आहे उहो असांजो पंहिंजो तालीमी निसाब हूंदो। हाणे तालीमी निसाब जो वफ़ाक़ी तालीमी निसाब सां हिकु जहिड़ा ई हुजणु या हिकु जहिड़ो हुजणु केतिरो ज़रूरी आहे सिंध जा, छाकाणि त स्कूल्स जेके आहिनि या मासूम ॿार उहे बोर्ड में मुतासिर थिया आहिनि। काफ़ी टाइम खां स्कूल्स बंदि आहिनि, त बोर्ड मुतासिर जेके शागिर्द आहिनि सिंध जा उहे वफ़ाक़ी तालीमी निसाब सां केतिरो कॉम्पीट करे सघंदा या उनखे कीअं मुंहुं ॾेई सघंदा, इन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। PTI सरबराह इमरान ख़ान सरगोदा में ख़िताबु कयो ऐं उन हिकु भेरो ॿीहर पंहिंजे हिन ख़िताब में काफ़ी अरसे खां पोइ वरी मज़हबी टच ॾिनो आहे। इमरान ख़ान जो चवणो त संदन जेका जिदोजहद आहे उहा बेसिकली मुल्क जी हक़ीक़ी आज़ादीअ ताईं उन्हनि जो जिहाद आहे ऐं इहो जिहाद जेको आहे उहो हक़ीक़ी आज़ादीअ ताईं जारी रहंदो। इमरान ख़ान जे ख़िताब सां वरी रिलेट कयूं था चीफ जस्टिस मिस्टर जस्टिस उमर अता बिंदयाल जे अॼोके रिमार्क्स खे। इमरान ख़ान ख़िलाफ़ तोहिन अदालत केस जी ॿुधणी थी आहे सुप्रीम कोर्ट में। इन ॿुधणी दौरान चीफ जस्टिस साहिबु अहम रिमार्क्स ॾिना आहिनि। उन्हनि रिमार्क्स ते कमेंट जेको आहे उहो वठंदासीं, सम्झण जी कोशिशि कंदासीं। आईनी ऐं क़ानूनी माहिर शहाब ओसो साहिबु असांखे जॉइन कंदा। हिन वक़्तु जेके पैनलिस्ट असां सां मौजूदु आहिनि उन्हनि जो तारीफ़ मां सां कराईंदो हलां। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु सीनियर तज़िया निगार अॻूणा एम्बेसडर आहिनि। नसीर मेमन साहिबु असां सां गॾु आहिनि। डॉक्टर यूब शेख साहिबु ऐं प्रोफेसर इनाम भट्टी साहिबु असां सां हिन प्रोग्राम में गॾु आहिनि। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु थैंक यू सो मच। नसीर मेमन साहिबु थैंक यू सो मच सर, अवां जॉइन कयो। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु अवां खां शुरूआति कयूं पिया सर। 4 सब्जेक्ट्स जेके आहिनि उहे वफ़ाक़ी तालीमी निसाब सां हिकु जहिड़ो जेको तालीमी निसाब काफ़ी अरसे खां वठी ॻाल्हियूं हलनि पियूं उहो करे छॾियो आहे। सरदार अहमद शाह साहिबु अॼु मुलाक़ात कई आहे वफ़ाक़ी तालीमी जेको वज़ीर आहे राणा तनवीर साहिबु, उन्हनि सां केतिरो ज़रूरी आहे सर सूबनि जो जेको तालीमी निसाब आहे उनजो वफ़ाक़ी तालीमी निसाब सां हुजणु। ख़ासि तौर ते असांजी तालीम त काफ़ी पुठिते पियल आहे, कीअं असां कॉम्पीट करे सघंदासीं वफ़ाक़ी तालीमी निसाब सां? डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु माइक अनम्यूट कजो प्लीज़ सर। जी, असां जेके पैसा ख़र्च था कयूं, जेको बजट ख़र्च था कयूं तालीम खाते ते, उनखे असां सही इस्तेमालु कयूं। पंहिंजे टीचर्स खे जेके असां 3-6 लख रुपया वठी जेके भर्तियूं था कयूं उनखे अवॉइड कयूं। असां पंहिंजी ईमानदारीअ सां पंहिंजो सुपरविजन कयूं, पंहिंजो एजुकेशनल गवर्नेंस खे घटि में ठीक करे वठूं। ॿिया जेके गवर्नेंस जा कॉम्पोनेंट आहिनि उनखे चङो असां दरगुज़र था कयूं, फ़िलहाल मजबूरी आहे। पर घटि में घटि एजुकेशनल गवर्नेंस खे, एजुकेशनल एडमिनिस्ट्रेशन खे उहा ते घटि में ठीकु कनि, हेल्थ एंड एजुकेशन खे। त उन में असांजे पुठिते पियल आहियूं ऐं असां पोइ कम्पीट बि न कयूं त ज़ाहिर असां अञा वधीक पुठिते थी पवंदासीं। ऐं असांजो कॉम्पिटिशन जेको असांजो सिंध जमे थो पियो, जेको पढ़े थो जवान थिए थो पियो, उनजो कॉम्पिटिशन न सिर्फ़ु सिंध में आहे, उनजो कॉम्पिटिशन पाकिस्तान में आहे, उनजो कॉम्पिटिशन दुनिया में आहे। त असांखे त इहो सोचणु खपे त असां नौजवान पंहिंजा जेके आहिनि उनजो उहा तालीम ॾियूं, उहा तरबियत ॾियूं जीअं हू क़ाबिल थी सघनि। ॾिसो अॼुकल्ह जी वर्चुअल दुनिया में को माहोटे ॻोठ में तालके में वेठो आहे ॿार, को किथे कंहिं ॻोठ में वेठो आहे, उहो जे तालीम हासिल थो करे ठीकु आहे, उनखे उहो सहूलियतूं न आहिनि, पर कॉम्पिटिशन त उनजी आहे न दुनिया सां, न त उहो उते जो उते पियो हूंदो। हाणे अचूं था पिया त निसाब जी ॿोली जो मामिलो इहो आहे त सॼी दुनिया जा साइकोलॉजिस्ट, सॼी दुनिया जा माहिर तालीम
उहे हिकिड़ी ॻाल्हि ते राज़ी आहिनि त जेके ॿार जा इनिशियल इब्तिदाई तालीम ख़ासि तौर ते प्राइमरी लेवल ताईं उहे ख़ासि तौर ते लोकल यानी पंहिंजी मादरी ज़ुबान में हुअणु खपे। मादरी ज़ुबान फ़क़ति ज़ुबान नाहे, उहो हिकिड़ो माहौल आहे, हिकिड़ो कल्चर आहे, उहो हिकिड़ी उन्हनि जी सॼी परवरिश परवान त उनजो ज़हन जंहिं लिहाज़ सां तालीम खे या सब्जेक्ट खे क़बूल कंदो आहे उहो पंहिंजी ॿोली में कंदो आहे। त उहा त ख़ैर पंहिंजी, पर हाणे रहियो सुवाल त 4 सब्जेक्ट असां उहो निसाब हिते कयूं था पिया, असां कम्पीट कंदासूं। असांजा अॼोका जेके ॿार आहिनि उहे इनशाला इस्लामाबाद में वञी वेहंदा आहिनि, उते कम्पीट कंदा, वाई नॉट। पर उन में असां पंहिंजो स्टैंडर्ड घटाइण जे बदिरां घटि में घटि पंहिंजी इहा सोच रखूं असां कि असां पंहिंजो स्टैंडर्ड वधाईंदासूं। असां वटि जेके आहिनि पैसो पाई जेको असां वटि आहे उहो ख़र्च कयूं। जेको असांजो खातो आहे एजुकेशन खाते जो बजट 2.5% तक़रीबन आहे, 3% ताईं वठी वेंदा आहिनि, त उनखे ख़र्च कयूं सही तरीक़े सां। उस्तादनि जी भर्ती में थोरो हिकिड़े दफ़े कसम सभिनीनि खे खणायूं त उन भर्ती में जेको आहे घटि में घटि इंसाफ़ कनि। असांजे ॿारनि जो जेको बिल्कुलु दरबदर थी विया आहिनि, कॉपी था कराइनि, उन्हनि खे तालीम नथा ॾियनि, महीनो महीनो ॿार स्कूल नथा वञनि। जवाब तव्हांजे सवाल जो त असांखे उन निसाब मर्कज़ जो निसाब कंप्यूटर जो थी वियो, मैथ्स थी वियो, इंग्लिश थी वई, जनरल साइंस थी वई। जनरल साइंस में ख़ैर डिबेट थी सघे, पर ॿिया जेके 3 सब्जेक्ट आहिनि उहे टेक्निकल सब्जेक्ट आहिनि। जीअं असां में एतिरी कॉम्पिटेंस आहे सूबे में, असांजी सूबे जी हुकूमत में एतिरी कॉम्पिटेंस आहे त ठीकु आहे, उनखे ट्रांसलेशन करे वठनि पंहिंजी ॿोली में। पर निसाब घटि में घटि उन कंप्यूटर जे दुनिया जेका आहे उहा इवोल्यूशनरी प्रोसेस सां लंघे थी पई। असां वी कैन नॉट मीट द चैलेंजेस ऑफ 21st centuries विद द स्टैंडर्ड विच वी हैव। असांजो जेको स्टैंडर्ड आहे, असां इन दुनिया सां मुक़ाबिलो, इन मुल्क जे ॿियनि ॿारनि सां मुक़ाबिलो न करे सघंदासूं त छा असांजे मुक़दर में असां पुठिते पिया रहंदासूं। जी हाणे चऊं था बोर्ड ते, बोर्ड में तबाही थी आहे, बोर्ड में ॿारनि जो नुक़सानु थियो आहे, उन्हनि जो को ॾोह नाहे। इन में असां उन जा ॿिया तरीक़ा कढूं, इहो न त असां पंहिंजे म्यार खे घटाए छॾियूं। जीअं कोविड में बिना एग्ज़ाम जे सर्टिफिकेट पिया विरायूं, ॿियो सभु कया पिया कयूं। असांखे आउट ऑफ द बॉक्स ॾिसणो पवंदो, असांखे इन में सिविल सोसाइटी खे बि आणणो पवंदो। असांजा टीचर जेके आहिनि उन्हनि खे असां पंहिंजे सरकार खे हथ ॿधी था चऊं त टीचर खे को अहिड़ो सिलसिलो कयो ते जेके अची विया आहिनि ख़ैर पंहिंजे हिसाब में पैसा वैसा ॾेई ऐं सिफारिश कराए, उन्हनि खे ॿिए कंहिं खाते में मोकिले छॾनि, को मेरिट ते टीचर रखी वठनि। ॿारनि खे असांखे ब्रिजिंग कोर्स कराए छॾनि, ब्रिजिंग तालीम इहे जेके महीने महीने ॿिनि महीननि जी कराए उन्हनि खे। तव्हां पुराणे ज़माने में उस्ताद पैसा फ़ी बि न वठंदा हुआ, जेको कमज़ोर ॿार हूंदा हुआ उन्हनि खे शाम जो वेही पढ़ाईंदा हुआ, छो जो बिल्कुलु उहे ओतिरा उन्हनि जो ओतिरी स्किल थी वञे, उन्हनि जी ओतिरी उन्हनि जी क़ाबिलियत लियाक़त थी वञे त ॿियनि सां क़दम रखे सघनि, ॿियनि सां जेको आहे मुक़ाबिलो करे सघनि। त असांखे उन जज़्बे खे उभारणो पवंदो। सिलेबस जी जीअं असांजे सकाफ़त, असांजे कल्चर, असांजे मईशत, असांजे तौर तरीक़े ते को हमिलो नाहे। असांखे बिल्कुलु एडॉप्ट करणु खपे, छो जे असां दुनिया सां कम्पीट था कयूं। मैथ थी, साइंस थी, कंप्यूटर थी, या दुनिया सां कॉम्पिटिशन आहे। जी जी, थैंक यू सो मच डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब। नसीर मेमन साहब, सर अवांजो छा कमेंट आहे? 4 सब्जेक्ट्स जेके आहिनि, मेजर सब्जेक्ट्स आहिनि तालीमी निसाब जा, उन्हनि खे वफ़ाक़ सां ज़िम करे छॾियो अथऊं। वफ़ाक़ी तालीमी निसाब ऐं सिंध जे तालीमी निसाब में हाणे इहे 4 सब्जेक्ट्स जेके आहिनि हिकु जहिड़ा थी विया आहिनि। सिंधी ॿोॾि मुतासिर शागिर्द वफ़ाक़ी तालीमी निसाब खे कीअं मुंहुं ॾेई सघंदा सर? सभ खां पहिरें त मां बि तव्हां वांगुरु सॼी सिंध सां जुमन दर बदर जे विछोड़े जी ताज़ियत करणु चाहींदुसि। सिंध धरतीअ जो हिकिड़ो अज़ीम हॾॾोखी तमामु वॾो माण्हू, इन पाए जा माण्हू जेके मां शाइरीअ में शायदि केतिरा माण्हू ॿिया इन खां सुठी शाइरी करे चुका हूंदा, जी, पर जेको हुनजो निभाउ हो पंहिंजे वतन जे माण्हुनि सां, उहे माण्हू तमामु थोरा मिलनि था। सो इन दुख में असां सभु हिक ॿिए सां शरीक आहियूं। बिल्कुलु ऐं बिल्कुलु सही जज़्बे सां दिलि सां उन ख़िदमत कई आहे ऐं पंहिंजो बिल्कुलु जेको आहे इन सिंध धरती जो सबूत साबित कयो आहे। अलाह उनखे बिल्कुलु दर्जात बुलंद करे हुनजा। इन्हनि माण्हुनि जो पोरियो आहे जो अॼु असां 4 शयूं 2 शयूं सोचण ऐं ॻाल्हाइण जहिड़ा थियाऊं, या उन्हनि जूं महिरबानियूं आहिनि। बराबरि। हा, हाणे अचूं था तव्हांजे सुवाल ॾांहुं, त सभ खां पहिरीं त इन शइ खे पहिरीं सम्झूं त जॾहिं वफ़ाक़ सां निसाब जी हमाहंगी जी ॻाल्हि कयूं था त उनजो एग्ज़ैक्ट मतिलबु आहे छा? जी, इहो थोरो असांखे एजुकेशन डिपार्टमेंट खां बि या सदा शाह साहब खां सम्झणु घुरिजे त उनजो एग्ज़ैक्ट हाउ दे अनपेक दिस टर्म।
मुंहिंजी अंडरस्टैंडिंग इहा आहे त इहा हिकिड़ी ब्रॉडर स्कीम ऑफ स्टडीज़ हूंदी आहे, उहा अलाइन थी सघे थी। मिसाल ईअं लिखियल हुजे त 1 खां 20 ताईं खोड़ा पढ़िया वेंदा, कंप्यूटर जो बेसिक लैंग्वेज कोर्स करायो वेंदो, हार्डवेयर ऐं सॉफ्टवेयर जा डिटेल्स पढ़ाया वेंदा। हीअ ब्रॉडर स्कीम ऑफ थिंग्स हूंदी आहे, हुन में कंटेंट डिटेल न हूंदो आहे। जी तो उहो त यूनिवर्सली साॻियो आहे। तव्हां भली लंडन सां साॻियो करे छॾियो, कंप्यूटर तव्हां कीअं पढ़ाईंदो सिंध में, छा उहो लंडन खां मुख़्तलिफ़ हूंदो? इस्लामाबाद त वेझो आहे, अमेरिका खां मुख़्तलिफ़ हूंदो? इहो थी नथो सघे। तो हीअ जेके टेक्निकल सब्जेक्ट आहिनि न, मैथमेटिक्स, तव्हां ॻाल्हि कई मैथमेटिक्स जी, तव्हां कंप्यूटर साइंसिस जी, तव्हां इंग्लिश जी, ऐं ॿियो बि को सब्जेक्ट तव्हां ॿुधायो, साइंस इन में इहे त उसूली तौर इहे सब्जेक्ट यूनिवर्सल हिकु जहिड़ा थी वेंदा, सिर्फ़ु हुनजी लेवल्स वेरी कंदियूं। त पहिरीं जमात ताईं सिंध जा स्कूल मिसाल तौर चए त असां सिर्फ़ु 3 ताईं खोड़ो पढ़ाईंदासीं, या असां पंजे जो खोड़ो असां 3 जमात में पढ़ाईंदासीं। इन क़िस्म जी डिस्ट्रीब्यूशन थी सघे थी, पर ईअं कोन हूंदो आहे। मिसाल मैथमेटिक्स त तव्हां कहिड़ी बि ॿोली में, इन में मुंहिंजो ख़्याल आहे इहा रंडक न हूंदी जी ॿोलीअ जी, त तव्हांजो मीडियम कहिड़ो हूंदो। ही तॾहिं मूं चयो त हिनखे एजुकेशन जे सेक्रेटरी साहिब या कंहिंखे घुराइनि प्रोग्राम में असां हुनखां सम्झूं। मुंहिंजी अंडरस्टैंडिंग ज़ाती तौर इहा आहे त इहो रुॻो कोर्स जो कंटेंट आहे जेको एग्री थींदो आहे, ब्रॉडर स्कीम ऑफ स्टडीज़, उहा एग्री थींदी आहे, उहा अलाइन थींदी आहे। ऐं हुन में कंप्यूटर, इंग्लिश ऐं मैथमेटिक्स अलाइन थियण में मूंखे को प्रॉब्लम कोन थो नज़र अचे। इन में इहो बि इशू न थियणु घुरिजे त बोर्ड जा मुतासिर ॿार कीअं पढ़ी सघंदा। ॿिए कंहिंजो खोड़ो आहे उहो हितां बि पढ़ींदो, इस्लामाबाद वारो पढ़ींदो। हा, तव्हां जेकर फेडरल करिकुलम में लिखियलु आहे त पहिरीं 2 जमात ताईं 8 ताईं जो खोड़ो पढ़ायो वेंदो, सिंध जो स्कूल खणी चए त असां न 2 जमात ताईं 4 ताईं 4 या 4 या 5 ताईं जो खोड़ो पढ़ाईंदासीं, बाक़ी असां ईंदड़ साल पढ़ाईंदासीं। इन में मुंहिंजो न आहे ख़्याल त को प्रॉब्लम थिए। त उन जो जेको कंटेंट डिटेल आहे, हा, प्रॉब्लम उते थो अचे जॾहिं तव्हां हिस्ट्री पढ़ायो था। उन में ज़ाहिर आहे तव्हां हर सूबे जा पंहिंजा हीरोज़ ऐं पंहिंजी वॾियूं शख़्सियतूं। सुभाणे तव्हां जुमंतर बदर खे जेकर हुन में शामिलु करणु चाहियो पंहिंजे सिंधी जे सब्जेक्ट में, तव्हां कारूंजर पढ़ाइणु चाहियो था, कीरथर पढ़ाइणु चाहियो था, त उहो क्रॉकरम बि पढ़ायो, हुन में बि का ख़राबी कान्हे का, सॼे पाकिस्तान जी नॉलेज हुजे। माउंट एवरेस्ट बि पढ़ायो, नेपाल जो बि पढ़ायो, ब्रॉडर जोग्राफी। पर जॾहिं डिटेल पढ़बा त शायदि कारूंजर जा पढ़बा, त कीरथर जा पढ़बा। तो इहो त मूंखे यादि आहे त असां जॾहिं स्टूडेंट हुआसीं त प्राइमरी जमात में लोकल जोग्राफी ऐं रेवेन्यू सिस्टम ते नंढड़ो हिकिड़ो किताबड़ो ईंदो जेको बिल्कुलु उन ज़िले ताईं हूंदो हो डिवाइड, माना सूबो त छॾियो, उन ज़िले ऐं तलके सतह जा बि हुन में हूंदा। त असां पंहिंजे ज़िले जा डिटेल पढ़ंदासीं त तपा केतिरा, देह केतिरा, तपेदार किथे, फलाणो, उहे वेरी लोकलाइज़। तो इहे जेके डिटेल्स आहिनि, या तव्हांजे सब्जेक्ट में तव्हां पंहिंजा हितां जी शख़्सियतूं पढ़ाइणु चाहींदो, पंहिंजा माॻ पढ़ाइणु चाहींदो, उन में हूंदो आहे क्वेश्चन मार्क, तव्हां छा था पढ़ाइणु चाहियो। बाक़ी ही जेके 3-4 सब्जेक्ट आहिनि, उन में मुंहिंजो ज़ाती ओपिनियन आहे त को कंफ्लिक्ट आहे ई कोन। मैथमेटिक्स सभिनी खे साॻी पढ़णु घुरिजे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि ॿी ज़हन में रखो त अॻिते हली जीअं तव्हां मथे वेंदो, इंजीनियरिंग जा जेके एडवांस कोर्सिस हूंदा, उहे त हाणे तव्हांखे जेके स्कीम ऑफ स्टडीज़ आहिनि से इंटरनेशनली अलाइन करणियूं थियूं पवनि, पाकिस्तान बि न। तव्हांखे जेकर हिते कंहिंखे बी कराइणी आहे या बैचलर ऑफ साइंसिस कराइणी आहे कंप्यूटर साइंसिस में, ऐं सुभाणे तव्हां चाहियो था त उहो मास्टर्स वञी UK US में करे, त पोइ बेसिक मिनिमम कंटेंट हुनखे साॻियो रखिणो पवंदो न, त दाख़िला बि कान मिलंदी। त मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे त टेक्निकल कोर्सिस खे अलॻि ॾिसूं, ऐं बाक़ी जेके सोशल ऐं ॿियनि सेक्टर्स जा सब्जेक्ट आहिनि उन खे अलॻि ॾिसूं। उन हिसाब सां मूंखे ही मामिलो इन्हनि 3-4 सब्जेक्टनि ताईं एतिराज़ जोॻो नथो लॻे। ठीकु आहे नसीर महमूद साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो छा कमेंट आहे सर? सरदार शाह साहब अॼु तालीम वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर सां मुलाक़ात कई आहे। 4 जेके बुनियादी सब्जेक्ट्स आहिनि उन्हनि जो तालीमी निसाब हिकु जहिड़ो करे छॾियो आहे वफ़ाक़ सां। महताब, सभ खां अवल मां मामा जुमन दरबदर जे लाॾाणे ते तर्जत थो कयां जी, ऐं उन सां असांजो तालुक़ बि हो ऐं उन सां डिघियूं कचहरी बि हो, चर्चा भोगबा, दिलबर माण्हू हो, दिलेर माण्हू हो। ऐं वॾी ॻाल्हि इहा हुई त रुॻो क़ौम परस्त शाइर न हो, क़ौमी शाइर न हो, पर हू हिकिड़ो पीपल माण्हू हो। ऐं हुनखे कंहिं बि शहनशाह ऐं कंहिं बि बादशाह कॾहिं बि कशिश न कई। हू ग़रीबनि सां ऐं डाउन टू अर्थ माण्हू हो। ऐं उन धरतीअ जो माण्हू अॼु धरतीअ जे हवाले थी वियो। जी, ऐं हू जीअरो रहंदो पंहिंजी शाइरी जे करे ऐं पंहिंजे किरदार जे करे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त जंहिं उमरकोट ऐं थर जे हवाले सां
हुन जो ॼम आहे, त हिन जो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं सिंध जे पोइत पियल माण्हुनि में बि क्वालिटेटिव माण्हू हुजनि त उहे सरफेस ते मथे अचनि था ऐं उन्हनि जो मान बाक़ी माण्हुनि खां, जीअं नसीर चयो, त मथां थिए थो। दुआ जमील साहब घुरी छॾी, हुन जे लाइ असां उन दुआ में बराबरि जा शरीक आहियूं। जी चौथा हिन ॻाल्हि ते 1986 में मां पहिरियों दफ़ो लाहौर वियो हुउसि। रेल में ॿ टे मूंसां आलिम गॾिया। जी सो हिकिड़े आलिम ॻाल्हि मां ॻाल्हि निकिती त मूं चयो त पैगम्बर सलम चयो त हर क़ौम ते जेके नबी लथा उहे उन्हनि जी ज़ुबाननि जे हवाले सां कमु कंदा रहिया ऐं उन्हनि खे का हिकिड़ी ज़बान न मिली। सो मूं जॾहिं इहा ॻाल्हि कई त हुननि चयो त साईं क़ौमी ज़ुबान त हिकिड़ी हुजणु खपे। पोइ ॻाल्हि अॻिते निकिती। सो मूं चयो त हारी जेके आहिनि, मज़दूर जेके आहिनि, सभ खां घणी महिनत था कनि, पर सभ खां वधीक ख़राबु ज़िंदगी उन्हनि जी आहे जेके वॾेरा वांदा वेठा आहिनि, सरमाएदार वांदा वेठा आहिनि, उन्हनि जी सभ खां सुठी ज़िंदगी आहे। चई त साईं कुझु शयूं अलाह ते छॾियो, अलाह जी कुदरत आहे, कंहिंखे कहिड़ो रखे, कंहिंखे कहिड़ो रखे। जी ॻाल्हि मां ॻाल्हि थी त हीअ जेके रेलवे जूं लाइनूं आहिनि, इहे जीअं हीअ रेल जी लाइन कराची खां वठी लाहौर ताईं हले थी, ईअं जेकर कराची खां वठी ऐं जैकबाद ताईं बि ईअं सुपर ट्रेन हले त शायदि असां समाजी तौरु अपलिफ्ट थी सघूं। चयो साईं मुल्क ग़रीब आहे ऐं ग़रीब मुल्क खां तव्हां हुजतूं ॾाढियूं था कयो। सो आख़िर में नतीजो हीउ थियो त चयो त सिंध जा माण्हू हर ॻाल्हि ते इनकार कंदा आहियो ऐं मुल्क जेको आहे उहो अॻिते वधी वेंदो, तव्हां इनकार में ई रहिया पिया हूंदव। मूं चयोमांसि त सिंध जे माण्हुनि अकेलो सिंध जा माण्हू आहे जिन पाकिस्तान ठाहिण में हा कई ऐं बाक़ी सभु माण्हू पाकिस्तान जा मुनकर हुआ। इन जे बारे में छा था चओ? चई वरी बि तव्हां ॻाल्हि ॾिसो न, इत्तेहाद जे ख़िलाफ़ु कई न, बदीअ जे ख़िलाफ़ु कई न। सो हिकिड़ो माइंड सेट आहे सॼे पाकिस्तान में। मां पॉलिटिकली सम्झां थो त अॼु सिंध जी गवर्नमेंट ऐं वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो वॾो ॾोह करणु पई वञे तालीम जी तरक़ी जे नाले में। इहा तालीम जी तरक़ी हीअं अथव, जीअं सिंध मदरसे में सिंधी पढ़ाईंदा ऐं उन जी तालीमी तरक़ी करे यूनिवर्सिटी ठाही, सिंधी उतां ख़तमु करे छॾियो। अहिड़ी तरक़ी, अहिड़ी माठ जिते माठ खे बि माठ जो आवाज़ु अचे। सो असांखे तरक़ी बि अहिड़ी था ॾियनि जिते असांखे रुॻो तबाही मिले। ऐं असांजे हिसाब सां मां सियासी तौरु सम्झां थो त पाकिस्तान बिना ऐलान जे 1 यूनिट जे पासे थो वञे ऐं हीअ उन जी हिकिड़ी कड़ी आहे। तव्हां मेरिट ते न हलो, तव्हां वसीलनि जी विर्छ इंसाफ़ सां न कयो, तव्हां माण्हुनि सां सुठो न हलो ऐं एतिरो हिसाब ठाहियो गुरबत ऐं अमीरी जो घणे में घणो ग़रीब सूबो बणिजे बलूचिस्तान ऐं ॿिए नंबर ते बणिजे सिंध। जी ऐं तव्हां बाक़ी हिसाब वठो त सिंध बि कुलो कुले में मिलाए उन्हनि शयुनि सां बीहे। जिन साइंसी सब्जेक्ट्स जी ॻाल्हि कई आहे तव्हां, मां अञा तव्हांखे हिकिड़ी सिंध गवर्नमेंट जे एजुकेशन डिपार्टमेंट जी अॼु खां 15 साल अॻु जी ॻाल्हि थो ॿुधायां। जी डॉक्टर साहब। तव्हांखे ख़बर आहे त अॻे सिंध में प्राइमरी जा एजुकेशन जा स्कूल हूंदा हुआ 47,000 ऐं डिग्री कॉलेज ऐं कॉलेज इंटरमीडिएट कॉलेज अॼु बि आहिनि 260। तव्हां सम्झो था हाई स्कूल मां, अच्छा हाई स्कूल जेके आहिनि उहे वरी थिया 6,000 ऐं 6,000 खे वरी डिग्री कॉलेज में आंदऊं, उहे थी विया 260। जी माना तव्हां टिकुंडो उल्टो करे बीहारियो त मथां 47,000 खे आहिस्ते आहिस्ते तव्हां ड्रॉप आउट रेशियो खे कुदरती तौरु वधाइण में मदद कई आहे सरकारी तौरु, ऐं तव्हां शागिर्दनि जी जाइ न छॾी आहे जो शागिर्द उन में पढ़ी सघनि ऐं उन्हनि जे लाइ इदारा हुजनि। थियणु हीअं खपे त 260 फ़र्ज़ु कयो प्राइमरी तालीमी इदारा हुजनि
त 290 हाई स्कूल हुजनि ऐं 500 डिग्री कॉलेज हुजनि जी ऐं उन जे मथां वरी 25-50 यूनिवर्सिटियूं हुजनि, हिते किसो बि थो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा 2012 में पहिरियों दफ़ो सिंध में पाकिस्तान ठहण खां पोइ, या अञा ईअं चओ त बांग्लादेश ठहण खां पोइ पहिरियों दफ़ो जेको टेस्टिंग नेशनल टेस्टिंग सिस्टम आयो, उन NTS में जेको सिस्टम ठहियो UC लेवल ते जेके ॿार खयूं, उन UC लेवल जो रिज़ल्ट हीअ आयो त सिंधी उर्दू ऐं समाजियात ऐं इस्लामियात उहो शागिर्दनि पास कई, इंग्लिश ऐं मैथमेटिक में आलमोस्ट फेल थिया। पोइ ख़बर पई त शागिर्दनि खे जेके उस्ताद खपंदा उहे सिंधीअ जे लाइ हुया, उहे उर्दूअ जे लाइ हुआ, जी उहे समाजी उलूम जे लाइ हुआ, समाजी अभ्यास था चऊं जंहिंखे असां, बाक़ी उहे इंग्लिश जे लाइ न हुआ। अॼु बि एजुकेशन डिपार्टमेंट में 2200 अंग्रेजी उस्तादनि जूं हाई स्कूल में ऐं 5400 डिग्री कॉलेजनि में साइंस ऐं इंग्लिश जूं जायूं ख़ाली आहिनि। हाणे ख़ाली जायुनि ते तव्हां हलिया आहियो सिलेबस करणु। सिलेबस लाइ आलमी तौरु 3 उसूल आहिनि। हिकिड़ो उसूल हीअ आहे त लेवल फील्ड हुजे, जी सभिनी खे माण्हू साॻियो ॾिए। ॿियो हीअ आहे त जिन स्कूलनि में ऐं कॉलेजनि ऐं इदारनि में पढ़ायो था, उन्हनि में हिसाब हिकु जहिड़ो हुजे, उस्ताद ओतिरा ई होशियारु हुजनि ऐं शागिर्द जेके अचनि था उहे बि होशियारु मुआशिरनि मां अचनि। ऐं टीं ॻाल्हि इहा त हुकूमतूं उन्हनि खे सब्सिडाइज़ करे ऐं एलिवेट कनि। ठीकु जमील आहे अहमद डॉक्टर ख़ान साहब ऐं नसीर साहब वेठा आहिनि। साहब जी भुट्टे साहब जे वक़्त में छा थियो, चई तव्हां जेके वॾा पढ़ण खां जी डॉक्टर साहब ठीकु आहे। डॉक्टर साहब वापसि सवाल आईंदासीं। प्रोफेसर इनाम भट्टी साहब अवां ॿुधे पिया सर? इनाम साहब अव्हांखे आवाज़ अचे पियो? जी जी बिल्कुलु मैदान अचे पियो आवाज़। ठीकु आहे इनाम साहब, थैंक यू सो मच। अव्हां ॾींहुं छा राय आहे सर, तालीमी निसाब हिकु जहिड़ो हुजण सां को ख़ासि फ़ाइदो पवंदो सिंध जे इन्हनि बोर्ड मुतासिर शागिर्दनि खे, या सिंध जी जेका तालीम आहे जेका ॿियनि सूबनि जे भेट में हमेशह चवंदा आहिनि त पुठिते पियल आहे? महताब महिरबानी, पहिरीं तव्हां मुंहिंजे ख़्याल में सभई दोस्त जीअं मामा जुमन दरबदर जे लाइ रहिजी हींअर उतां ई अचां पियो रोहल वाए मां हुनजी तक़सीम मां, तंहिंजे करे जी वीडियो लिंक ते तव्हां सां मौजूदु न आहियां। बिल्कुलु सर। ऐं उन ॾुख में सॼी सिंध यकीनन गॾु हूंदी ऐं असीं सभु उते जेके हुआसूं उन दर्द में ॾुख में शरीक हुनजे पोयरनि सां। असुल मामिलो निसाब जो आहे या ख़बर न आहे, हिन मुल्क जे अंदरि उन माइंड सेट जो आहे जंहिं जे पुठियां हिकिड़ी का न का सोच कार फरमाए, ऐं उहा सोच जेका आहे उहा इहा आहे त माण्हुनि जी ऐं हिते जे तारीख़ी तौर शनाख़्त रखंदड़ क़ौमुनि जी तरक़ी ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि सभिनी माण्हुनि जी तरक़ी जेका आलमी बुनियादनि ते उनखे अॻिते खणी हिकु करो वञी बीहारे, उन जे लाइ तव्हां कोशिशि कयो था, कमु कयो था, या इन सभिनी जे पुठियां को मक़सदु ऐं मंशा का ॿी हुजे थी। जंहिं बि वक़्तु जॾहिं बि इहा ॻाल्हि थी थिए त ही मुल्क हिकु आहे ऐं उहो हिकु हुजणु खपे, तॾहिं 1 यूनिट लागू थो थिए। हिकु क़ौम जो तसवर, हिकु मज़हब जो तसवर, हिकु मज़हब जे नाले ते क़ौम जो तसवर, उन में सभु जॾहिं इहे शयूं थियनि थियूं, तॾहिं उन वक़्तु जंहिं तव्हां हिकु निसाब जी ॻाल्हि कयो था, तॾहिं बि असांखे उन में इहो ई नज़र थो अचे पियो त आख़िर उहा कहिड़ी शइ आहे जेका खुटके थी पई किन अखियुनि में या कंहिंजे दिलि में, त हिन मुल्क जे अंदरि किन माण्हुनि खे पंहिंजूं शयूं, पंहिंजो हिकिड़ो तारीख़ी वजूद या का शइ आहे जेका उनजे करे उन्हनि जी शुनाख़्त बरक़रार रहे थी, उहा कीअं ख़तमु थींदी। ऐं सम्झां थो ठीकु आहे, साइंस जा सब्जेक्ट जेके आहिनि उहे सभु हिकु करा सभिनी सूबनि में बिल्कुलु हुजणु खपनि, पर निसाब जो तायुन करे उहो हूअं ई फेडरल गवर्नमेंट शुरू खां वठी करे कंदी आहे त उन जा बेसिक जेका लेवल ऑफ लाइन जेका आहे एजुकेशन जी कहिड़ी हूंदी उहा ई हूंदी आहे। बाक़ी जेको आहे सो हेठि सभु शयूं हर कंहिं सूबे खे पंहिंजे पंहिंजे हिसाब सां वञी करे सेट करणियूं हूंदियूं आहिनि। मामिलो जीअं तव्हां ॾिठो त पाकिस्तान मेडिकल काउंसिल जेका ठही, उनजो जहिड़े तरीक़े सां इम्तिहान वठी उन खां पोइ जेके शयूं थियनि थियूं, हाणे इन तरफ़ आस्ते आस्ते मामिलो वधे पियो।
मुंहिंजो शक आहे ऐं मूंखे इहो अंदाज़ो या ख़दशो आहे त ऐन मुमकिन आहे किथे ईअं त न थींदो त कुझु सालनि खां पोइ पाकिस्तान समूरे जे अंदरि कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटीज़ में एडमिशन जे लाइ हिकु ई को इम्तिहान पास करणो पए, उन खां पोइ जेको जेतिरियूं मार्कूं खणे जिते वञे उते वञी एडमिशन वठंदो, यानी उहो सभु शयूं इन बुनियाद ते सेट करण जी का रिथाप कोन पई थिए। उन सां गॾोगॾु मूंखे इहो बि ख़दशो आहे त जॾहिं तव्हां इन तरह जूं ॻाल्हियूं कयो था त पोइ छा सिंध हुकूमत, बलूचिस्तान हुकूमत या KPK हुकूमत या पंजाब हुकूमत उन्हनि जी कैपेसिटी बिल्डिंग करण जे बजाए उन्हनि जी जेका कैपेसिटी आहे उहा तव्हां सॼी ख़तमु करे वफ़ाक़ जे हवाले करण था चाहियो, जॾहिं तव्हां चओ था त 18वीं तरमीम खां पोइ हिकिड़ा चैप्टर्स जेकड़ा जेके मिनिस्ट्रियूं उहे मुकमिल तरह ते वफ़ाक़ वटि हुजण ई न खपनि, त तव्हां वरी एजुकेशन जे नाले में, सिलेबस जे नाले में वरी वफ़ाक़ में हिकिड़ी अहिड़ी मिनिस्ट्री ठाहे रखंदो जेका सॼे मुल्क जे तालीमी निज़ाम खे कंट्रोल कंदी। छा किथे ईअं त कोन्हे त तव्हां पोइ सुभाणे वापसि वरी सभई उहे शयूं आहिस्ते आहिस्ते ईअं ई वठंदा वेंदो जो इन नाले ते त बाबा उन्हनि सूबनि वटि इहा कैपेसिटी कोन्हे जो इहे सभु शयूं करे सघनि। ऐं सम्झां थो जंहिं तरीक़े सां इहा ॻाल्हि कई थी वञे उन जे पुठियां नियतुनि जे जांचण जी ज़रूरत आहे। अदरवाइज़ जीअं नसीर चयो त दुनिया सॼी जो करिकुलम ऐं सिलेबस जेको आहे उनखे हिकिड़े ई लेवल ऐं लाइन लेन ते हुजणु खपे। बिल्कुलु इन में को बि शक कोन्हे त बेसिक्स जेके आहिनि उहे साॻिया हूंदा आहिनि, पर हिते असां वटि उन्हनि शयुनि जी खोट छो आहे जो उन्हनि माण्हुनि जी कैपेसिटी बिल्ड कजे पंहिंजे पंहिंजे उन्हनि लोकल इलाइक़नि में। ऐं त चवां थो त तव्हां इन ते फोकस छो न आहियो त पाकिस्तान जे अंदरि हिकिड़ा प्राइवेट स्कूल ऐं कॉलेजिस उन्हनि जो निसाब ऐं तरीक़ेकार सॼो मुख़्तलिफ़ आहे, जॾहिं त तव्हांजे जेके पब्लिक सेक्टर स्कूल्स आहिनि उहे अणहूंद जे बावजूद बि उते जेको कुझु थिए थो उहो सॼो अवां सभिनी जे अखियुनि जे आॾो आहे। इहो छो आहे? तव्हां उन ते कमु छो कोन था कयो त पाकिस्तान जे अंदरि इहो जेको क्लास डेवलप कंदड़ एजुकेशन सिस्टम आहे उनखे तव्हां छो नथा ख़तमु कयो? उते तव्हांखे इहो छो नथो नज़र अचे त सॼे मुल्क में हिकिड़ो अहिड़ो तालीमी निज़ाम हुजे जंहिंमें कंहिं बि क़िस्म जी का तफ़रीक न हुजे, जीअं मलेशिया में आहे, जीअं जापान में आहे। उते कंहिं बि क़िस्म जो ड्यूअल एजुकेशनल सिस्टम कोन्हे जो हिकिड़नि जा ॿार हिकिड़े सिस्टम में पढ़नि, ॿियनि जा ॿार ॿियनि सिस्टम में पढ़नि। त इन्हनि सभिनी शयुनि में ऐं सम्झां थो सिंध गवर्नमेंट हींअर खां न, नवाज़ शरीफ जी जेका इमरान खान खां अॻु में जेका 2013 खां पोइ हुकूमत हुई उन जे दौर खां वठी करे इहो सॼे मुल्क जो वन नेशन वन सिलेबस जेको आहे उन ते कमु थियो। उन में पाकिस्तान जे अंदरि सिंध हुकूमत जेका आहे उहा यको उन में शरीक रही आहे। इमरान खान जे दौर में बि उहो थियो। पहिरीं त इहो ई चए पियो थियो त सभु जो सभु निसाब हिकु करो हुजणु खपे, उन में समाजी अभ्यास बि त सभु शयूं, लैंग्वेज बि। पोइ वञी हाणे शायदि हिननि सिर्फ़ु इन्हनि सब्जेक्ट्स ते बीठा आहिनि ऐं मुंहिंजो अंदाज़ो आहे त पहिरीं इन्हनि चइनि ते हा कराइण खां पोइ तव्हांखे अल्टीमेटली वरी बि उन ते ई खणी वेंदा त सॼे पाकिस्तान में वन नेशन वन करिकुलम जेको आहे सो उन क़िस्म खे एडॉप्ट कयो। ऐं सम्झां थो त हीउ जेको असांजो क़ौमी तशख़ुस ऐं उनजो पंहिंजो जेको वजूद आहे उहो कंहिं बि तरह सां ख़तरे में पइजी वेंदो। जी ठीकु आहे प्रोफेसर राम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। नज़ीर, पहिरें टॉपिक जेको असांजो हुन ते ॻाल्हि ॿोल कई, ॿियो टॉपिक इहो आहे त इमरान खान हिकु त लॉन्ग मार्च जो ऐलान करण वारो आहे। अॼु सरगोधा बि हुन ख़िताब कयो ऐं संदसि चवणो त असांजी जेका जिदोजहद आहे उहा बेसिकली असांजो जिहाद आहे। इन सां लिंक जेकॾहिं कयूं त इमरान खान ख़िलाफ़ तौहीनी अदालत केस जी अॼु ॿुधणी थी आहे सुप्रीम कोर्ट इस्लामाबाद में। ऐं इन ॿुधणी दौरान चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिस्टर जस्टिस उमर अता बिंदयाल कुझु अहम रिमार्क्स ॾिना आहिनि। चीफ जस्टिस साहब जो चवणो त कंहिं बि जेकॾहिं कानून जी भञकड़ी कई त असां मुदाख़लत कंदासीं ऐं मुदाख़लत जी ज़रूरत पई त असां मोकल जे ॾींहुं बि पहुची वेंदासीं। कंहिं बि सियासी लीडर असांजे हुकुम जी भञकड़ी कई त इन जा संगीन नतीजा निकिरंदा। चीफ जस्टिस साहब जो चवणु आहे त आइन ऐं कानून मूजिबि क़दम खणणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। असांजो कमु तवाज़ुन रखणु आहे। एहतिजाज जो हक़ बि इन सां मशरूत आहे। हाणे हीअ कुझु अहम रिमार्क्स आहिनि चीफ जस्टिस जा हिकु केस जी ॿुधणीअ दौरान। त चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट जेकॾहिं के रिमार्क्स ॾियनि था त उन्हनि जे रिमार्क्स जी अहमियत केतिरी हुजे थी, उन्हनि खे जस्ट रिमार्क्स ई सम्झिजे या आइन ऐं कानून मूजिबि इन्हनि रिमार्क्स खे का डायरेक्शन बि सम्झी सघिजे थो या इनखे का रूलिंग बि सम्झी सघिजे थो। इन जा आइनी पासा त सम्झंदासीं। शहाब ओसो साहब कुझु देरि में असांखे जॉइन कंदा। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, अव्हांजो छा ख़्यालु आहे त चीफ जस्टिस साहब जेके ठीकु आहे जमील साहब माज़रत सां शहाब साहब असांखे जॉइन कयो आहे। पहिरियां उन्हनि खां आइनी ऐं कानूनी पासा सम्झी वठूं त पोइ अवां अचूं पिया। शहाब साहब, थैंक यू सो मच सर। चीफ जस्टिस साहब जा जेके अॼु रिमार्क्स साम्हूं आया आहिनि, यकीनन अवां बि ॿुधा,
इहे जेके रिमार्क्स हुजनि था इन्हनि खे केतिरी अहमियत बेसिकली हूंदी आहे आइन ऐं कानून में? चीफ जस्टिस साहब जे रिमार्क्स खे डायरेक्शन सम्झिजे या रूलिंग बि सम्झी सघिजे थो सर? न, मां नथो सम्झां त को हिनखे रूलिंग या का डायरेक्शन जे तौर ते सम्झी सघिजे थो। जजिस एक्चुअली छा आहे त जेके रिमार्क्स असां ॿुधंदा आहियूं उहे कंहिं न कंहिं कॉन्टेक्स्ट में हूंदा आहिनि, पर उन कॉन्टेक्स्ट जी तव्हांखे तेसिताईं ख़बर न हूंदी आहे जेसिताईं तव्हां उहो जेको उते केस हली रहियो हूंदो आहे कोर्ट में, उते तव्हां जॾहिं मौजूदु हूंदव ऐं तव्हां जॾहिं उन मख़सूस रिमार्क जो जेको रेफरेंस हूंदो जॾहिं उहो तव्हांखे ख़बर हूंदी त पोइ तव्हां उन ते को न को हथमी तौर ते को पंहिंजो रायो ॾेई सघो था त इहो जेको मख़सूस रिमार्क पास कयो आहे जज साहिबु उहो कहिड़े पस मंज़र में कयो आहे ऐं कहिड़े हवाले सां कयो आहे। ऐं उन में वकील जेके आहिनि उहे आम तौर ते इन मां उन्हनि जो माइंड रीड करण जी कोशिशि कंदा आहिनि त जज जो माइंड जेको आहे सो हिन वक़्तु छा थो सोचे। बाक़ी इन जो को बि कानून जे इतलाक़ सां या को डायरेक्शन या रूलिंग जे हवाले सां इन जो को बि असर न हूंदो आहे। शोएब साहब, थैंक यू सो मच। तव्हां आइनी कानूनी पासा सम्झायो पिया। इमरान ख़ान इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च करण जो ऐलान कुझु ई ॾींहंनि में करण वारो आहे। जो चयो त असांजी तयारियूं मुकमिल आहिनि, अवाम ऐं क़ौम तयारी करे वठी। अहिड़े वक़्त ते चीफ जस्टिस साहब जा इहे रिमार्क्स आइन ऐं कानून मूजिबि क़दम खणणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे, असांजो कमु तवाज़ुन रखणु आहे, एहतिजाज जो हक़ बि इन सां मशरूत आहे। त इनखे कीअं सम्झिजे सर आइनी ऐं कानूनी लिहाज़ खां? जेकॾहिं को माण्हू एहतिजाज करे पियो, लॉन्ग मार्च करे पियो, पोइ छा अदालत उन एहतिजाज या लॉन्ग मार्च में का मुदाख़लत करे सघे थी जेकॾहिं ज़रूरत पई त? ॾिसो, अदालत जो कमु आहे बेसिकली अदालत तव्हांजे जेके शहरी आहिनि उन्हनि जे आइनी हक़नि जो ऐं आइनी जेके आज़ादियूं आहिनि उन्हनि जो तहफ़ुज़ कंदियूं आहिनि जी। ऐं जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा एहतिजाज थींदा आहिनि, लॉन्ग मार्चिस थींदियूं आहिनि जिन सां शहर बंदि थी वञनि, जिन सां कारोबार बंदि थी वञनि, माण्हुनि जा रोज़गार बंदि थी वञनि, जान ऐं माल खे नुक़सानु पुॼे ऐं अफ़रा तफ़री वारी सूरत हाल हुजे, कानून जी हुकुमरानी न रहे, त ज़ाहिरा इहो सुप्रीम कोर्ट या हाई कोर्ट्स उनजो उन ते मुनासिब जेको आहे सो हुकुम जारी कंदा आहिनि। तव्हांखे यादि हूंदो त अॻे दफ़े बि जॾहिं इमरान ख़ान कोशिशि कई लॉन्ग मार्च करण जी त इमरान ख़ान खे डी चौक ते अचण खां रोके वियो हुयो ऐं सुप्रीम कोर्ट ऑर्डर ॾिनो हो त तव्हां डी चौक ते न ईंदव, बाक़ी तव्हां बेशक ॿिए कंहिं जॻह ते वञी जिते मौलाना फज़ल रहमान कयो हुयो, पंहिंजो धरनो वरनो हयो हुयो, उते तव्हां वञो, बेशक तव्हां पंहिंजो एहतिजाज कयो। सो एहतिजाज बिल्कुलु तव्हांजो आइनी हक़ आहे ऐं तव्हांजो पुरअमन एहतिजाज करणु तव्हांजो बिल्कुलु हक़ बि आहे ऐं ज़रूरी बि आहे, पर उहो एहतिजाज मशरूत आहे तव्हां जे ॿियनि जेके शहरनि जा हक़ आहिनि उन्हनि सां, त उन एहतिजाज सां जेकॾहिं ॿियनि शहरनि जा हक़ जेके आहिनि सो उहे पामाल था थियनि ऐं शहर में अफ़रा तफ़री ऐं विगोड़ थो पैदा थिए त पोइ ज़ाहिरा कानून जेको आहे हरकत में ईंदो। इमरान ख़ान साहब जो जेको इहो ऐलान आहे उहो जंहिं तरीक़े सां उहो ऐलान करे थो त मां ईंदुसि ऐं असां हिन दफ़े जेकॾहिं हुकूमत असां ते वायलेंस कयो या असां ते सख़्ती कई त असां हुनजो बि जवाबु ॾियण लाइ तयारु हूंदासीं, त इहो मां सम्झां थो त इश्तिहार ॾियण वारी ॻाल्हि आहे ऐं हिन सां ज़ाहिरा माण्हुनि में ख़ौफ़ थो पैदा थिए ऐं जेके कारोबारी माण्हू आहिनि उहे वधीक परेशान आहिनि। मुल्क जी सूरत हाल तव्हां ॾिसो था, हिन वक़्तु हिकिड़ो वॾो बहिरान आहे मुल्क में, असांजो जेको फॉरेन एक्सचेंज आहे उहो वञे पियो घटिबो, असांजे डॉलर जी वञे थी जेको आहे सो रुपए जी क़ीमत किरंदी, ॿिए तरफ़ असांजी इकोनॉमी बर्बादु थियल आहे, 2-3 करोड़ असांजा शहरी रोडनि ते वेठा आहिनि ऐं इन सूरत हाल में जेकॾहिं इमरान ख़ान साहिबु सिर्फ़ु पंहिंजे ज़ाती एजेंडा खे ज़हन में रखंदो ऐं मुल्क जे मुफ़ाद खे न सोचींदो ऐं पंहिंजी ताक़त जो यानी जेको अवामी जेका हुनखे हिन वक़्तु मोट मिली आहे उनखे बजाए मुल्क जे ऐं जमहूरियत लाइ इस्तेमालु करण जो ज़ाती पंहिंजे पावर जे लाइ इस्तेमालु जेको लॻे थो त हुनखे बसि इहो ई आहे त फौरन इलेक्शन थियनि ऐं त जीअं मूंखे इलेक्शन्स में वोट मिलनि ऐं मां वापसि हुकूमत में अचां, पावर में अचां। इहो मां सम्झां थो त इन में मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे त सुप्रीम कोर्ट हिनखे बिल्कुलु फ्री हैंड न ॾींदी, तव्हां जीअं मर्ज़ी पियो अचो। अॻे दफ़े बि आया, हुनजे हालांकि सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर हुयो त डी चौक में न ईंदा, पर हुनजे बावजूद बि आयो, हुते भञ राह थी, बाहियूं लॻियूं
ऐं तव्हांखे यादि आहे त तमामु घणो नुक़सानु थियो, हिकिड़ो बिल्कुलु। ख़ौफ़ पैदा थियो इस्लामाबाद में। इस्लामाबाद सो गादीअ जो हंधु आहे, पूरी दुनिया जी नज़र आहे हिन शहर ते। हितां ई सॼो मुल्क जेको आहे सो हले थो। उनखे बिल्कुलु फुटबॉल जो ग्राउंड बणाए छॾियो वियो आहे ऐं जॾहिं बि को सियासी मसइलो थिए थो त इस्लामाबाद ते जेको आहे सो चढ़ाई थी थिए। ऐं पर जेकॾहिं बरोच था कनि या के सिंधी था कनि या ॿिया था कनि त उन्हनि खे कुचलियो थो वञे, उन्हनि खे मारियो थो वञे। उन्हनि खे त इजाज़त कोन्हे का त उहो पंहिंजो का प्रोविंस जी पंहिंजे बॉर्डर बि क्रॉस कनि। जी पर हिननि खे मुकमिल इजाज़त आहे त अचनि ऐं अची वही जेको आहे सो बार्गेन कनि ऐं मुल्क खे बिल्कुलु हॉस्टेज बणाए छॾनि। इहा का सियासत त न आहे, त हिकिड़ी ब्लैकमेलिंग आहे। हिन में ज़ाहिर आहे, मुंहिंजो त ख़्यालु आहे त सुप्रीम कोर्ट खे बिल्कुलु हिन जो नोटिस वठणु घुरिजे। इहा सियासत जेकॾहिं हलंदी रही त अॼु इमरान ख़ान पॉपुलर आहे, सुभाणे वरी PMLN वारा ईंदा जी ऐं ईंदा रहिया आहिनि। तव्हांखे यादि आहे मौलाना फज़ल रहमान बि चढ़ाई कई। बिल्कुलु। तो इहो जेको कैपिटल्स ते दारुल ख़िलाफ़ा ते जेको हमिलो आहे, इहो शुरू में मसूलुनि कयो हुयो इटलीअ में, जेके फाशिस्ट हुया। जी उन रोम ते जेको आहे चढ़ाई कई हुई। उन खां पोइ हिटलर बि जेको आहे सो बर्लिन ते चढ़ाई कई हुई। सो उन्हनि ॿिन्ही हिटलर त नाकाम वियो, पर कंहिं हद ताईं मसूलुनि कामयाबु वियो। सो हाणे इहे फाशिस्ट तरीक़ा जेके आहिनि ज़ोर दबाव वारा, इहो को पुरअमन एहतजाज जे दायरे में नथा अचनि। हे त मां सम्झां थो हिकिड़ी पावर पॉलिटिक्स आहे जंहिंमें सभिनी इदारनि खे दबाव में आणे, कोर्टुनि खे दबाव में आणे ऐं अवामी जेका ताक़त आहे उनजो ठीकु आहे शहाब इस्तेमालु साहब। करण जो जी तरीक़ो आहे, जेको मां सम्झां थो मुनासिब न आहे। ठीकु आहे शहाब ओस्तो साहब, थैंक यू सो मच सर। अवां कानूनी ऐं आइनी पासा इन रिमार्क्स जे हवाले सां असांखे सम्झाया, थैंक यू सो मच। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, ॻाल्हि ॿोल ॿुधी अवां आइनी ऐं कानूनी माहिर शहाब ओस्तो साहब जी। अवां छा कमेंट कंदव डी चौक जो उन्हनि जेको ज़िक्र कयो, पोएं भेरे बि इमरान ख़ान अदालती हुकुमनि जी भञकड़ी त कई, पोइ अॼोके रिमार्क्स में अदालत जो इहो चवणु आहे चीफ जस्टिस साहब जो त कंहिं बि सियासी लीडर जेकॾहिं असांजो हुकुम न मञो त इन जा संगीन नतीजा निकिरंदा। रिमार्क्स में अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि करणु ज़ाहिरी ॻाल्हि आहे, इनखे को आम माण्हू त ईअं ई सम्झंदो न त चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ई अहिड़ा रिमार्क्स ॾिना आहिनि सर। जी बिल्कुलु। ॾिसो न रिमार्क्स जो त तव्हां ॿुधी वरितो शहाब साहब वारी ॻाल्हि, त उनखे का पाबंदी या का उहा ऑर्डर्स न आहिनि, उहे रिमार्क्स आहिनि। ऐं रिमार्क्स में को ज़हन महसूसु थींदो आहे असांजे मोज़िज़ जजिस त हू कहिड़े पासे वञनि था पिया, पर जेसीं ताईं ऑर्डर न अचे तेसीं ताईं उनजे इम्प्लीमेंटेशन जेको न हूंदो आहे, उन में बाइंडिंग न हूंदी आहे। अचूं था पिया इमरान ख़ान जी, आफ्टर ऑल इमरान ख़ान जी का त नफ़्सियात हूंदी न, उनजो को तो मक़सदु हुनजो हूंदो, तो धमकियूं बि ॾिए थो पियो ऐं प्रेशर में बि विझे थो पियो। इमरान ख़ान जी जेके मां सम्झां थो उन थ्योरी ते अमल थो करे त असां जेके इदारा हाणे चाहिनि था पिया त पॉलिटिक्स खां जे वेझो न अचूं, ए पॉलिटिकल थी वञनि। जीअं आर्मी पाण 10 दफ़ा चयो आहे, उन्हनि पाण ISPR चयो आहे, सभिनीनि चयो आहे त ए पॉलिटिकल, त हू इमरान ख़ान खे छो जो पहिरियां बि जंहिं हिसाब सां हुनखे सपोर्ट मिली, हाणे उहो चाहे थो पियो त उन हिसाब सां इहे जेके आहिनि इनखे मदद कनि, वरी त इन गवर्नमेंट की जेका मीडियम गवर्नमेंट आहे उनखे किराए छॾनि। हाणे इहो पहिरीं ॻाल्हि त ही हाणे मखमसे में पिया आहिनि जेके मालिक बि आहिनि। हिकिड़े साइड ते प्रेशर थो वधे, ॿी साइड ते 2000 खां मथे माण्हू जेके कंप्यूटर ते वेठा हूंदा आहिनि, सोशल मीडिया ते तबाही करे छॾींदा आहिनि, इदारनि जी बि ॿियनि जी बि। इमरान ख़ान जी हिकिड़ी तमामु वॾी स्ट्रेंथ आहे, इहा ओवरसीज़ पाकिस्तानी बि हिकिड़ी तमामु वॾी स्ट्रेंथ आहे इमरान ख़ान जी। इमरान ख़ान लथो आहे त पॉपुलरिटी बि वधी आहे। इमरान ख़ान जी जेका कैरिज़मेटिक तरीक़ो आहे ॻाल्हाइण जो, या जेको बि जीअं ॻाल्हाए थो पियो, त माण्हू महसूसु था कनि त दिलि सां थो ॻाल्हाए। हालांकि यू टर्न काफ़ी थो वठे, पर माण्हुनि खे इहो आहे जेके हुनजा सपोर्टर आहिनि उहे वधिया आहिनि, जेके रायो माण्हू ॾियनि था पिया, नज़रियो ॾियनि था पिया, सर्वे अचनि था पिया, त वधे पाण बि त हुकूमत में जेॾी महिल हो त बाक़ाइदे हुनजो डिक्लाइन पियो थिए। हाणे उनखे हाणे उहो चाहे थो पियो त कंहिं लिहाज़ सां बि पावर में अची वञे। उन कास्ट उनजी कहिड़ी छा पे करणी पवंदी, जंहिं हिसाब सां मुल्क जी में जेका कॉन्फिडेंस घटियो आहे, FDI टके जी न आई आहे असांजी, माना फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट। बिज़नेसमैन जेके आहिनि सोचनि था पैसा कढायूं, कंहिं हिसाब सां डॉलर में कन्वर्ट करायूं, भॼूं था। ऐं जेके जंहिं माण्हू खे मौक़ो मिले थो पियो, त माण्हुनि में हिकिड़ी जेका सेंस ऑफ इनसिक्योरिटी फैलाइण, इहे सभु जेके असां लीडर अहिड़ी हरकतूं कंदा त सेंस ऑफ इनसिक्योरिटी फैलंदी। ऐं कंहिं मक़सदु इहो आहे फ़क़ति पावर
हाणे अॼु जे चङो हिकिड़ी मिनट लाइ ऐं लास्ट मिनट मुंहिंजो त जी। ही असां मञूं था पिया त इहो प्रेशर में आयो, उन जा सपोर्टर बि आहिनि ऐं इमरान ख़ान जे करे हुकूमत कंहिं लिहाज़ सां छॾे भॼी वञनि के PDM वारा, या ए पॉलिटिकल जेके धुर आहे उहो पॉलिटिकल थी वञे ऐं उन्हनि खे कंहिं हिसाब सां बजाए कढराए छॾे इमरान ख़ान खे सपोर्ट करे। त ही जे सिलसिलो रहियो त ही जथा पॉलिटिक्स जे जेके मॉब पॉलिटिक्स जो, त पोइ त सुभाणे हर का पार्टी अची हुते इस्लामाबाद ते चढ़ाई कंदी, थोरी घणी सपोर्ट बि वठी रखंदी ऐं पोइ हुकूमत हलंदी न पाकिस्तान में। असां हाणे तव्हां वेदर यू टेक इट आर लीव इट, लेकिन हिकिड़ी हुकूमत आई आहे तव्हांजे कॉन्स्टिट्यूशन जे मूजिबि आई आहे, उन में इल्ज़ाम तव्हां जेके बि हणो त हू पर कॉन्स्टिट्यूशन जे मुताबिक़ ई वेंदी। 3 रस्ता आहिनि हुकूमत खे कढण जा, इहे अफ़रा तफ़री थींदी त हिकिड़ो मार्शल लॉ जो तरीक़ो आहे, ॿियो तरीक़ो इहो आहे त हुकूमत डिज़ॉल्व थी वञे, टियों तरीक़ो इहो आहे त वञी वेहे इमरान ख़ान ऐं वोट ऑफ नो कॉन्फिडेंस हाणे पाण अची में वेही रहियो उन में। चौथों तरीक़ो जेको माप वारो आहे, उहो तरीक़ो जे रवायत उहा पइजी वई त उन जो को रस्तो को निकिरंदो न, उहो देयर इज़ नो एंड टू इट। ऐं पाकिस्तान में जथा पॉलिटिक्स जे तहत हुकूमतूं तमामु घटि, उनखां उनजी असर जे पियो बि आहे हिते महीननि 5 महीननि खां अंदर जी जेका ख़बर थी अचे उहा इहा थी अचे त इमरान ख़ान सां राब्तो थी वियो आहे, बैकडोर चैनल ते राब्तो थी वियो आहे। ये इमरान ख़ान जी कढंदो बि त कंहिं कंट्रोल तरीक़ा सां कढंदो प्रोटेस्ट, इमरान ख़ान खे अंडरस्टैंडिंग ॾिनी वई आहे फरवरी जी इलेक्शन थी वेंदी त कुझु ॾियो कुझु लियो जे बदौर उन में इहो को मामिलो काफ़ी तइ थी वेंदो। इन करे पर माण्हुनि में अफ़रा तफ़री फैलिजे थी पई न, हीअ त ख़ैर हिकिड़ी इंफॉर्मेशन आई, हाणे हिन जी ऑथेंटिसिटी ते एतिरी माण्हू नथो 100% वेरीफाई करे सघे, पर काफ़ी सुठी इहा सभा हले थी। जी बिल्कुलु डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, ज़रियनि मटां जीअं असां चवंदा आहियूं न्यूज़ हलाइण वक़्तु ज़रियनि दावा कई आहे त कुझु ज़रिया इहा दावा ज़रूरु कनि था त इमरान ख़ान शायदि इस्लामाबाद ॾांहुं लॉन्ग मार्च न कंदो। नसीब अहमद साहब, कमिंग बैक टू यू सर, थैंक यू सो मच, तव्हां वेट कयो। अवां जो छा कमेंट आहे इमरान ख़ान जे लॉन्ग मार्च जे ऐलान खां अॻु ई इमरान ख़ान ख़िलाफ़ ई तौहीन अदालत जे केस में वरी चीफ जस्टिस जा अहिड़े क़िस्म जा इंतिहाई अहम रिमार्क्स सर? ॾिसो, जजिस जा रिमार्क्स तरह तरह जा ईंदा रहंदा आहिनि ऐं केतिरनि ई केसिस में जे तव्हां यादि कयो त जेके जजिस जा रिमार्क्स हूंदा आहिनि उहे जॾहिं फ़ैसिला ईंदा आहिनि त बिल्कुलु ॿिए पासे हूंदा आहिनि। सो इन रिमार्क्स ते का ओपिनियन ठाहिण इज़ लिटिल टू अर्ली। जी बाक़ी ॻाल्हि कयूं था, मिसाल तौर जजिस चवनि था त जेकर का कानून जी भञकिड़ी थींदी त असां वेठा आहियूं, ज़ाहिर ॻाल्हि आहे भञकिड़ी थींदी त पोइ त अदालत वेठी आहे, देयर इज़ नथिंग न्यू। पर जेकर सुभाणे इमरान ख़ान 50,000 माण्हू वठी अची डी चौक ते वेही रहे त छा चीफ जस्टिस साहब पाण अची हुनखे उथारींदो? छा चीफ जस्टिस चवंदो त पिटीशन खणी अचो, पिटीशन खणी पोइ मिसाल तौर पिटीशन खणी तव्हां विया, उहो छा चवंदो? उहो चवंदो त कानून मूजिबि जेका हुकूमत आहे उनजो कमु आहे त शहरुनि जे जान ऐं माल जी हिफ़ाज़त करे हुकूमत खे ऑर्डर ॾेई छॾींदी। सुप्रीम कोर्ट इहो ई कंदी, ॿियो छा कंदी? सो इहो तजुर्बो, हिकिड़ी ॻाल्हि जेका प्रिएम्प्ट करण वारी आहे त सुप्रीम कोर्ट वटि हिकिड़ी एविडेंस आहे त अॻु में जॾहिं तव्हां लॉन्ग मार्च कयो ऐं असां जेका हुनजूं इंस्ट्रक्शन ॾिनियूं तव्हां हुनजी भञकिड़ी कई, त छा हिन वक़्तु सुप्रीम कोर्ट हुन ते का अंडरटेकिंग घुरी सघे थी, कंहिं क़िस्म जी ज़मानत घुरी सघे थी त तव्हांखे असां मशरूत इजाज़त ॾींदासीं त जेका असां हदूं तइ कंदासीं तव्हां उनखां वधीक अॻिते पोइते न वेंदो? हाणे इहा गारंटी जेकर तव्हां नथा वठो त पोइ त मक़सदु आहे त इमरान ख़ान खे जीअं वणे जेॾां वणे मोह करे, जीअं लास्ट टाइम करे हो। आख़िर में हिकु मोज़िज़ जज साहिब जा त इहे बि रिमार्क्स आहे त उहो शायदि खजियुनि खे वणनि खे इन करे बाहि ॾिनी वई जो आंसू गैस खां उन्हनि बचण पिए चाहियो माण्हू। मूंखे इहा साइंस बि ताईं सम्झ में न आई आहे, या बि कंहिं न्यूटन खां मूंखे कॾहिं सिखणी पवंदी, त पोइ त ॻाल्हियूं गोलमोल थी थियूं वञनि। पर मां हिकिड़ी घड़ीअ लाइ ॿी ॻाल्हि थो चवां त हुकूमत हिकिड़ी इख़्तियार में आहे, आइन ऐं कानून वाज़े आहिनि। आइन ऐं कानून चवनि था त तव्हांखे शहरुनि जी जान माल ऐं प्रॉपर्टीअ खे हिफ़ाज़त करणी आहे। हाणे जेकर को माण्हू इलीगल एक्ट करे त उन लाइ अॻुवाट मूंखे ख़बर न आहे त कोर्ट खां वञी रूलिंग ॾियण जी केतिरी ज़रूरत आहे। हिते अलाए केतिरा माण्हू केतिरा मुज़ाहिरा कंदा आहिनि, छा हर भेरे तव्हां कोर्ट में वेंदा आहियो? उस्ताद मुज़ाहिरो कंदा आहिनि, लठियूं हणी कुटींदा आहियो, LHWs कनि, हेल्थ वर्कर कनि, जेका कनि उनखे तव्हां ॾंडा हणंदा आहियो, उन लाइ त तव्हां कोर्ट वटि वेंदा कोन आहियो। पोइ या त हर मुज़ाहिरे लाइ कोर्ट वटि वञो न, त सिंध हुकूमत हर मुज़ाहिरे खां पहिरियों सिंध हाई कोर्ट वञे, बलूचिस्तान जी हुकूमत बलूचिस्तान हाई कोर्ट वञे, सभु वञनि। हींअर हारियुनि मुज़ाहिरो कयो, 3-4 ॾींहं रेड ज़ोन जा पासा बंदि हुया, सुप्रीम कोर्ट हलिया वञनि हा न, उन्हनि खे छो वेठे इंगेज कनि, उन सां छो पे ॻाल्हियूं कनि, उनखे छो पे दाबा ॾियूं?
हुकूमत जो कमु आहे त लॉ एंड ऑर्डर खे संभाले कोर्ट ॾांहुं पोइ वञण जी ॻाल्हि आहे। ही पहिरें पंहिंजी बुनियादी ज़िम्मेवारी पाण पूरी कनि त मुंहिंजो ख़्यालु आहे त मुंहिंजो पंहिंजो ओपिनियन आहे त हुकूमत खे त शायदि कोर्ट वटि वञण जी ज़रूरत ई कान्हे। आइन ऐं कानून हुकूमत खे इनफ इख़्तियार ॾियनि था त उहा जेके नॉर्म्स आहिनि, जेके लिमिट्स डिफाइंड आहिनि पुरअमन एहतिजाज जूं, उन जूं लिमिट्स जे आहार उनखे इजाज़त ॾिए या रोके। कमिश्नर या डिप्टी कमिश्नर जेके बि उन्हनि खां इजाज़त वठण जो हिकिड़ो सिस्टम आहे त एग्ज़िस्टिंग स्ट्रक्चर खे फॉलो कनि। कोर्ट वटि त मुंहिंजो पंहिंजो ज़ाती इहो ख़्यालु आहे त वञण जी ज़रूरत बि न आहे। ठीकु आहे नसीर मेमन साहब, थैंक यू सो मच सर। अवांजी ॻाल्हि खे जेके अॻिते वधायूं डॉक्टर अयूब शेख साहब ॾांहुं वञूं त डॉक्टर साहब, आइन ऐं कानून मूजिबि क़दम खणणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। चीफ जस्टिस साहब जा ई रिमार्क्स आहिनि ऐं नसीर मेमन साहब चवानी त बिल्कुलु ईअं ई आहे, हुकूमत वटि इनफ इख़्तियार आहिनि त उहा मतिलबु पाण ई पंहिंजी अमलदारी जेका आहे उहा साबित करे सघे थी। जमील अहमद ख़ान साहब जो बि इहो ई ख़्यालु आहे। अवांजो छा कमेंट आहे सर? अयूब शेख साहब। डॉक्टर साहब ॿुधो पिया आवां सर? ठीकु आहे, डॉक्टर साहब सां ॿीहर राब्तो कयूं पिया। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां ॿुधो पिया सर? जी बिल्कुलु, मैं ॿुधां पियो। इनाम साहब, अवां जो छा कमेंट आहे सर? मुंहिंजे ख़्याल में मेहता बिल्कुलु इहा दुरुस्त ॻाल्हि आहे त पोइ बाक़ी ही सरकार छाजे लाइ हूंदी आहे। पहिरीं ॻाल्हि त जेकॾहिं हुकूमत 144 लागू करे थी त पोइ जेका मुख़ालिफ़ जमायत एहतिजाज करणु चाहे थी उहा त कोर्ट में वञी सघे थी, पर जेकॾहिं हुकूमत कोर्ट में वञे त इहो को तरीक़ेकार सही कोन्हे। ऐं उन खां बाद कोर्ट खे उन में इन तरह सां इंटरवीन करणु त उहा को उन्हनि खे पाण में ॻाल्हियुनि जे टेबल ते वेहारे ऐं ॻाल्हियूं कराए त कोर्टूं इन जे लाइ बि कोन्हनि। उन्हनि खे त पंहिंजो हिकिड़ो आइनी ऐं कानूनी अख़्तियार जेको आहे उहो इस्तेमालु कंदे पंहिंजो रस्तो अख़्तियार करणु घुरिजे त कहिड़ी शइ इंसाफ़ ते आहे ऐं कहिड़ी शइ नाइंसाफ़ ते आहे। ऐं उन खां पोइ सरकार जेकॾहिं कंहिं शइ खे नथी रोके सघे त पोइ उन्हनि खे इहो बि तइ करणु खपे त सभिनी जे लाइ हिकु करो हिकु जहिड़ो जेको आहे सो मयार हुजणु खपे। हिकिड़नि खे त तव्हां जेको आहे सो स्पेस ॾेई था छॾियो त उहे वेही हुते मुज़ाहिरा कनि, हिकिड़नि खे तव्हां मुज़ाहिरनि करण खां मना कयो था। आउं सम्झां थो त जमहूरी तौर ते कंहिं बि जमायत खे उहा कहिड़ी बि हुजे उन्हनि खे इहो अख़्तियार ऐं उहो उन्हनि खे हक़ु हुजणु खपे त हू भले मुज़ाहिरो कनि या धरणो हणनि या कुझु बि कनि, पर उन में जेकॾहिं सरकार का हद तइ करे थी, का जेका आहे सा रेड लाइन ठाहे थी त हिननि हदुनि जे अंदरि करे जेको आहे सो उहा कजे तॾहिं बि ठीकु आहे। पर मुकमिल तरह ते उनखे रोकणु इहा बि मुंहिंजे ख़्याल में ऐं नथो सम्झां त केर बि हुजे हुन में तव्हांजो मुखालिफ़ आहे या केर बि आहे हुनखे रोकणु उहो दुरुस्त कोन्हे। ऐं वरी उन खां पोइ एहतिजाज कंदड़ धुर जेका आहे उन्हनि जो बि रवैयो ऐं उनजी रविश जेका आहे उहा जमहूरी एहतिजाज वारे तरीक़े जी हुजणु खपे, न की भंजरा ऐं हमला आवर थी करे किन शयुनि ते कब्ज़े करण जी। त ॿिन्ही पासनि खां जेको जमहूरियत जो जेको असुल हुसन आहे या सुखन आहे उहो इहो आहे त हुकूमत खे पंहिंजी कानूनी तौर ते काराजी करणु खपे, मुखालिफ़ धुर खे पंहिंजे एहतिजाज जो अख़्तियार हुजणु खपे ऐं उन जो ॿिन्ही जो अमल दख़ल जेको आहे पुरअमन तरीक़े सां हुजणु खपे। उन में ॿिन्ही धुरनि खां जेॾी महिल उहा शइ निकिरी थी वञे ऐं उनजो हिकिड़ो मुख्य सबबु जेको थिए थो उहो जॾहिं थिए थो हिक ॿिए सां मुकमिल तौर ते दुश्मनी वारो जेको रवैयो या रविश, त उहा शइ इंतिहाई ख़राबु आहे जंहिंजे करे पोइ मामला वधीक ख़राबु थियनि था। उहा चाहे पोइ वेठल धुर कहिड़ी बि हुजे, उहा जेॾी महिल इक़्तिदार में हूंदी आहे त उनखे सभु शइ दुरुस्त लॻंदी आहे, इक़्तिदार खां ॿाहिरि हूंदी आहे त पोइ उनखे उहे सभु शयूं वरी पंहिंजे लाइ तंहिंजे करे उनखे पाण खे बि सोचणु खपे त सुभाणे जेकॾहिं तव्हां मुज़ाहिरो कयो त उन में तव्हां कहिड़ी उमेद था रखो सरकार खे छा करणु घुरिजे ऐं अॼु जेकॾहिं जेका सरकार खां ॿाहिरि धुर वेठल आहे उहा जेकॾहिं एहतिजाज करे थी त उन्हनि खे कहिड़ो हक़ हुजणु खपे। जी मेहता, थैंक यू सो मच प्रोफेसर इनाम भट्टी साहब, थैंक यू सो मच सर। डॉक्टर अयूब शेख साहब, थैंक यू सो मच। नसीर मेमन साहब, शाह ओसो साहब ऐं डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, थैंक यू सो मच सर अवां कमेंट कयो। अञा चीफ जस्टिस जा जेके अहम रिमार्क्स साम्हूं आया आहिनि, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान मिस्टर जस्टिस उमर अता बिंदयाल जा, उन ते आइनी ऐं कानूनी जेका दग आहे उहो असांखे सम्झायो शाह ओसो साहब त रिमार्क्स जी एज सच एतिरी का इम्पॉर्टेंस ईअं न हूंदी आहे त उहा का रूलिंग जज साहिबान जे तरफ़ां या का डायरेक्शन न हूंदी आहे, बाक़ी रिमार्क्स जी पंहिंजी हिकिड़ी इम्पॉर्टेंस ज़रूरु आहे। उन्हनि सां जजिस जे ज़हन जो माइंड सेट केॾा पियो वञे उनजो अंदाज़ो जेको आहे वकील ऐं ॿिया जेके आहिनि स्टेक होल्डर्स उहे लॻाए सघंदा आहिनि। उन सां गॾोगॾु ॻाल्हि ॿोल कई त सिंध जो जेको तालीमी निसाब आहे, ख़ासि तौर ते 4 जेके बुनियादी सब्जेक्ट्स आहिनि
उन्हनि खे वफ़ाक़ी तालीमी निसाब सां ज़म कयो वियो आहे, हिकु जहिड़ो कयो वियो आहे, साॻियो ई तालीमी निसाब जेको आहे उहो कयो वियो आहे। इन ते जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि पंहिंजी राय ॾिनी। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।